नौशरो फिरोज महमा से खबर शेयर कंदासीं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो की रिपोर्ट मुताबिक ठारूशाह में 1.5 महीनो अगो खोखर ऐं मंगी बिरादरी के हमले में ज़ख़्मी बैदि फौत थियल नवीद नारायण जो क़त्ल जो फ़ैसिलो ठारूशाह भरिसां न्यू मुनट में सरदार मोहम्मद उस्मान आलमानी की सरपंच ते हेठि संदसि रिहाइशगाह ते मुनक़िद कियो वियो। जॾहिं त क़त्ल के फ़ैसिले में ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वयूं। बाद में मशीरन पाण में फतवा लाइ गॾु थिया, जिते नवीद नारायण के खून की बहा अद कई वई, जिते नवीद नारायण के मशीरन खून की अद बहा ते इनकार कयो, जॾहिं त खोखर बिरादरी ऐं मंगी बिरादरी के माण्हुनि झेड़े जो एतराफ़ कयो। मशीरन खेनि चयो त झेड़े जो एतराफ़ कयूं था त तव्हांजे झेड़े बैदि नवीद नारायण 2 ॾींहंनि बैदि फौत थियो, जॾहिं त फ़ैसिले में नवीद नारायण के वारसनि वटि शाहिदनि जा बि विटनेस मौजूद आ, उहे बि न वरिता विया। नवीद नारायण के मशीरन खून की बहा अधु हुजण ते फ़ैसिलो न मञियो, जॾहिं त फ़ैसिले के फ़िलहाल 1 महीनो डिले कयो वियो, जॾहिं त मीडिया में कुछ बियो शो कयो वियो आहे। इहा ज़रियनि जो चवण आहे त हिक गहरी साज़िश तहत खून के लोढ़ियो पियो वञे।